मोटी मांडाण जी वारे क्याई वार, विजूं वसण आयूं चोॾस ऐं चोधार। के उथी वियूं इस्तंबोल ॾे, के मिड़ियूं मग़रिब पार। के चमकनि चीन ते, के लहनि समरकंद सार। के रमी वियूं रूम ते, के काबिल के कंधार। के दिल्ली के दखन, के गुड़ियूं मथे गिरनार। कनी जुंबी जैसलमेर तां ॾिना बीकानेर बकार। कनी भुज भिजायो, कनी ढट मथां ढार। कनी अची उमरकोट तां वसाया वलहार। साईं सदाई करी मथे सिंध सुकार। दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। दोस्तों, सारंग सुर जे हिन बैत में लतीफ़ सरकार जी हिकिड़ी आस है, हिकिड़ी ख्वाहिश है, हिकिड़ी दुआ है। लतीफ़ सरकार जे हिन सारंग सुर जे हिन बैत में बकार डंड जो ज़िक्र है। अॼु तव्हांखे बकार डंड जो दीदार कराईंदासीं। कनी जुंबी जैसलमेर तां ॾिना बीकानेर बकार। दोस्तों, बकार डंड जे विच ते वेठा आहियूं। पोयां हिन बकार डंड ते जूणिजनि जा बंगला आहिनि। ही वॾा शानदार बंगला आहिनि। हीअ डंड हाकड़े दरिया जी कंधी आहे, बल्कि छोड़ चई सघिजे थो। जॾहिं हाकड़ो दरिया पंहिंजे पूर मस्तीअ में हिननि पटनि मञा गुज़रंदो हुयो, तॾहिं हीअ बकार डंड जा छछ ऐं छाड़ूं भरे छॾंदो हुयो। लतीफ़ सरकार हिन डंड खे बि ॻायो, पूरे आलम खे दुआ करे चवे थो हिन डंड ते बि मींहुं वसे। हिन डंड खे हाणे हिननि डेम ठाहे छॾियो। हिते जी हुकूमत हाणे डेम, जंहिंखे चोटियारियूं डेम चवनि था, हीअ बकार डंड आहे, जेका कंहिं ज़माने में हुरनि जो हाइड आउट हुई। हुरनि जा हिते वथाण हुया, हुर हिते लिकियल हुया अंग्रेज़ जूं। हिन डंड ते भरिसां मखी ॿेलो आहे। हीअ डंड आहे। हिन डंड में हुर लिकी करे अंग्रेज़ सां विढ़ंदा हुया, सिंध जे दुश्मन सां विढ़ंदा हुया। इहा डंड, इन डंड खे लतीफ़ सरकार अहिड़ी त दुआ करे छॾी जो हाणे हीअ सदा उमिरि भरी पई वहे थी। हीअ हिकिड़ो डेम ठही वियो। उमरकोट, सांगड़, मीरपुर ख़ासि अॻियां वञी बतीन वारनि खे बि सैरयाब करे थी। हिन डंड जे बारे में, हिन डेम जे बारे में चवंदा हीअ तमामु दुनिया जो वॾे में वॾो डेम, पखेड़ जे हिसाब सां वॾे में वॾो डेम आहे। पर हिन जी जेका डेप्थ आहे उहा घटि आहे, उनजे करे नंढो डेम आहे। पाणीअ जो स्टोरेज घटि थो थिए, पर हीअ दुनिया जो वॾे में वॾो हीअं पखेड़ जे हिसाब सां वॾो डेम आहे। ॿुधो ईअं आहे, लतीफ़ सरकार जे ज़माने में हीअ डंड वॾी आबाद हुई। हिते माल जा चरागां हुया, हिते मारवाड़ा रहंदा हुया। लतीफ़ सरकार उमरकोट खे बि दुआ कई आहे, वलहार खे बि दुआ कई आहे, होॾा समरकंद यूरोप खे बि दुआ कई अथसि। यूरोप खां थींदो समरकंद, चीन, रूस, काबिल, कंधार, दिल्ली, दखन, गिरनार, इतां थींदो होॾां भुज खे भिजाईंदो, उमरकोट जा वलहार वसाईंदो, अची बकार डंड खे दुआ करे थो। लतीफ़ सरकार हिन बैत में हिन बकार डंड जो ज़िक्र कयो आहे, त सोचियोसीं त इन बकार डंड जो तव्हांखे दीदार कराइजे। तव्हांजी वॾी महिरबानी। मोटी मांडाण जी वारे क्याई वार, विजूं वसण आयूं चोॾस ऐं चोधार। के उथी वियूं इस्तंबोल ॾे, के मिड़ियूं मग़रिब पार। के चिमकनि चीन ते, के लहनि समरकंद सार। के रमी वियूं रोम ते, के काबिल के कंधार। के दिल्ली के दखन, के गुड़नि मथे गिरनार। कनी जुंबी जैसलमेर तां ॾिना बीकानेर बकार। कंहिं अची उमरकोट तां वसाया वलहार। साईं सदाई करी मथे सिंध सुकार। दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी।